तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जन। तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जन। तंदू जे तलब जूं वहदत सी वजन। वहदहू ला शरीक लहू इहो रागो रुगन। से सुताई सुहन निंड इबादत जन जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां जो पंहिंजो तामिर हुसैन। कीअं आहियो? मां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अलाह पाक जे माने में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो मकली क़ब्रस्तान जे बारे में थियण वारो आहे, त उमेद आहे तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं वीडियो खे पूरो ॾिसो। त हलूं था पंहिंजे हिन अॼु जे मालूमाती वीडियो जी तरफ़। सिंध जे क़दीम शहर ठटे में दुनिया जो सभ खां वॾो क़ब्रस्तान मकलीअ में वाक़िअ आहे, जंहिंखे यूनेस्को 1980 ईस्वीअ जे ॾहाके में आलमी विरसो क़रार ॾिनो हो। हितां जे रवायतनि मुताबिक़ केतिरियूं ई सदियूं पहिरियां क़ब्रस्तान जी रवायत तॾहिं थी जॾहिं हिते पहिरियों दफ़ो पंहिंजे वक़्त जी निहायत दीनदार ख़ातून माई मकली दफ़नाई वई। मकलीअ में ई समा दौर जा हुक्मरान पिणु दफ़न आहिनि। पहिरियों मिर्ज़ा जानी बेग ऐं मिर्ज़ा गाज़ी बेग जो कुबो आहे। अकबर बादशाह जे वक़्त में मिर्ज़ा जानी बेग ठटे जो पोयूं तरखान हाकुम हो। संदसि मरण ते गाज़ी बेग हाकुम थियो, जंहिंखे मारे विधाऊं। उन जे कुबे जो साल सन 1613 ईस्वी आहे। नवाब मिर्ज़ा ईसा तरखान पहिरियों ई शख़्स हो जो जहांगीर बादशाह जे वक़्त में नवाब मुक़ररु थियो। उन जो कुबो हिन पहिरें कुबे जे उत्तर ॾे आहे। कुबे जो साल सन 1644 ईस्वी आहे। मिर्ज़ा तगरुल बेग जो कुबो मथे ॿिनि कुबनि जे विच में आहे। कलान कोट ते हिन जो नालो पियल हो ऐं तगरुल आबाद सॼो हो। जो के चवनि था त तगलुक आबाद आहे। इहो कुबो 12 ॿेलावन ते बीठल आहे। दीवान शरीफ़ ख़ान अरगून जो दिल्लीअ मां वज़ीर एज़म मुक़ररु थी ठटे जे हिकिड़े नवाब वटि आयो। कुबे जो साल सन 1668 ईस्वी आहे। इहो कुबो हुन पंहिंजे जीअड़े जोड़ायो हो। नवाब अमीर खलील ख़ान हिन जे वसियत मूजिबि हिन जे लाश कुबे खां ॿाहिरि दफ़न कई वई, जो कुबे में 7 वॾा बुज़ुर्ग रखियल हुआ। मिर्ज़ा ईसा तरखान पहिरियों तरखान हाकुम हो। हिन जे कुबे जे आसपास ॿियो बि घणियूं क़ब्रूं आहिनि। कुबे जो साल सन 1573 ईस्वी आहे। सैयद अली शिराज़ीअ जो कुबो मथे कुबे जे उत्तर ॾे ऐं माथरीअ जे हिन पासे आहे। इहो सैयद जे ठटे जे माण्हुनि जे तरफ़ां तोहफ़ा खणी हुमायूं बादशाह वटि उमरकोट वियो हो। मकलीअ जे टकरी ॿप ऐं हाड़े जबल जी शाख आहे ऐं रनीअ जे कोट वारे टकड़नि जे कतारनि मां आहे। पीर पठे खां निकिरी उत्तर ॾे बराबरि 5 कोह वञी ठटे खे वेझो उलहंदे ॾे बीहे थी। समन ॼामनि जो मुख्य शहर सामूई टकरीअ जे उत्तर वारे छेड़े जे हेठां आहे, जिते ॼाम तमाचे ऐं नूरबियन जूं क़ब्रूं आहिनि। तरखाननि खां वठी ठटो गादीअ जो हंधु थियो। उन्हनि मां घणनि जूं क़ब्रूं ऐं कुबा मकलीअ ते आहिनि। उन्हनि ठटे शहर में बि केतिरियूं उम्दियूं मस्जिदूं जोड़ायूं। उन्हनि खां सवाइ मकलीअ ते तमामु घणनि ओलियानि ऐं बुज़ुर्गनि जा मक़बरा आहिनि। मशहूरु आहे त 1.25 लख ओलिया उते दफ़न थियल आहिनि। त असांजो अॼु जो ही मालूमाती वीडियो अव्हांखे कीअं लॻो? उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करियो। पंहिंजनि दोस्तनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सां बि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर करियो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प मालूमाती ऐं हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।